मुल्क में कुछ ॾींहंनि खां हिकु भेरो वरी दहशतगर्द ॿिरनि मां निकिरी आया आहिनि ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वरी बारूद जी बूं उथी आहे। इंसानी जिस्म जा लोथड़ा ऐं रत पित जिस्म वरी थियणु शुरू थिया आहिनि, जिन ख़िलाफ़ु अस्करी क़यादत पारां कार्रवायूं बि शुरू थी वियूं आहिनि। जेतोणीकि हिन वक़्त ताईं सेवण वाक़े खां पोइ इहो चयो पियो वञे त उन धमाके जी ज़िमेवारी दाइश पारां क़बूली वई, पर उन बावजूदि दहशतगर्दनि जे नेटवर्क मुतलिक़ इहो पिणु इज़हारियो पियो वञे त से मुनज़िम आहिनि जिन ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी। ॿिए तरफ़ अहिड़ी दहशतगर्दी ऐं सेवण वाक़े जी ज़िमेवार दाइश मुतलिक़ ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल हिकु रिपोर्ट में दावा कंदे चयो आहे त दहशतगर्दी ऐं दाइश खे शिकस्त ॾियणु हिन वक़्तु मुमकिन ई न आहे। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त जेसीं ताईं बदउनवानी जे माहौल खे ख़तमु नथो कयो वञे उन वक़्त ताईं दहशतगर्दी खे ख़तमु नथो करे सघिजे, छो त इहो अंसर न रुॻो दाइश पर हड़नी दहशतगर्द तंज़ीमुनि जे वधण में मदद करे रहियो आहे। जॾहिं त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल अमेरिका ऐं बरतानिया समेत ओलह वारनि मुल्कनि ते दहशतगर्दी ख़िलाफ़ु जंग में बदउनवानी खे नज़रअंदाज़ करण जो इल्ज़ाम हणंदी रही आहे। रिपोर्ट में हिननि मुल्कनि खां अपील कई वई आहे त उहे फ़ौजी बजट खे दहशतगर्दी ख़िलाफ़ु सख़्ती सां लागू करण जी कोशिशि कनि, छो त करप्शन ऐं बदउनवानी सबबु पैदा थींदड़ हालतूं माण्हुनि खे दहशतगर्दी तरफ़ वठी वञनि थियूं ऐं अहिड़ा अंसर दहशतगर्दी खे वधाइण में सहकार कनि था। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त दाइश करप्शन जो फ़ाइदो खणंदे माण्हुनि खे इंतिहा पसंदी तरफ़ राग़िब करे थी ऐं उन्हनि खे तंज़ीम में भर्ती करे दाइश पंहिंजी करप्शन खे परदे पोयां रखंदे पाण खे करप्शन खां निजात ॾियारींदड़ मसीहा तौरु पेश करे रही आहे। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल डिफेंस एंड सिक्योरिटी जे डायरेक्टर कैथरीन डिक्सन जो चवणु आहे त दाइश वटि करप्ट माण्हुनि खे गॾु करणु ऐं कामयाबी हासिलु करण जो अहम तरीक़ो इहो आहे त हू वधीक ध्यानु मज़हबी बयाननि ते ॾियनि था। रिपोर्ट में उन्हनि मौज़ूअनि जी निशानदेही बि कई वई आहे जिन खे दाइश जहिड़ियूं तंज़ीमूं माण्हुनि खे भर्ती करण में इस्तेमालु कनि थियूं। गॾोगॾु इहा ॻाल्हि बि कई वई आहे त दाइश सुन्नी मुस्लमाननि सां तासुब जे शिकार वारे दर्द खे बि पेश करे थी ऐं उन तरफ़ इशारो करे थी त ओलह वारा मुल्क ऐं इतिहादी उन बदउनवानी में बराबरि जा शरीक आहिनि। ॿिए तरफ़ ॾिठो वञे त करप्शन हक़ीक़ी तौरु इराक़ी फ़ौज जहिड़ियुनि कुझु मुल्कनि जी फ़ौज खे कमज़ोर बि कयो आहे। डिक्सन तंबीह कंदे इहा ॻाल्हि पिणु कई आहे त आला तरीन सतह ते इन मसइले खे हल करण खां सवाइ दाइश ऐं दहशतगर्दी खे शिकस्त नथी ॾेई सघिजे। संदसि वधीक चवणु आहे त असां इहो नथा करे सघूं त असां ओलह वारनि मुल्कनि जी टैक्स अदा कंदड़नि जो पैसो शिकारी सरकारी फ़ौज खे ठाहिण में ख़र्चु कयूं, छो त इहो रुॻो करप्शन जे रस्तनि खे बंदि करणु न आहे जंहिंसां दाइश जहिड़ियूं तंज़ीमूं हमला कनि थियूं, पर असांखे मुस्तक़बिल जी मिस्र इराक़ ऐं लिबिया सां पंहिंजनि लाॻापनि जी ॿीहर गौर जी ज़रूरत आहे। करप्शन आला तबिके जा खीसा भरण ज़रिए वधीक सिक्योरिटी लाइ हक़ीक़ी ख़तरो आहे, तंहिं करे करप्शन ऐं बदउनवानी जे ख़ात्मे सवाइ का बि दहशतगर्द तंज़ीम ख़तमु नथी करे सघिजे। दाइश मुतलिक़ जेकॾहिं ॾिठो वञे त दाइश जेका शाम मां पंहिंजे वहशी कहरी ऐं इंसान दुश्मन कार्रवायुनि जी शुरूआति करे इराक़ ते हमिलो कयो ऐं शाम ऐं इराक़ जे ॻच एराज़ी ते कब्ज़े खां पोइ पंहिंजी ख़िलाफ़त जो ऐलान कयो, उहा दाइश घणो अॻु अफ़गानिस्तान बि पहुची चुकी आहे ऐं केतिरियुनि ई पाबंदी मिलियल तंज़ीमुनि जे अॻुवाणनि अल बगदादी जी बैयत बि क़बूलु कई आहे। पर जिन ॾींहंनि में दाइश अफ़गानिस्तान में पेर खोड़िया तन ॾींहंनि में ईरान अफ़गानी तालिबाननि खे हथियार ऐं पैसा ॾियणु शुरू कया ऐं बदिले में घुर सिर्फ़ु इहा कई त अफ़गानी धरती ते ॻरो विढ़ो मरो या मारियो उन सां ईरान खे फ़र्क़ु नथो पवे, पर सिर्फ़ु एतिरो कयो त ईरानी जाग्राफ़ियाई हदुनि में हिकु बि दहशतगर्द दाख़िल थी न सघे, यानी ईरान पारां दहशतगर्दनि जी दाख़िला खे पुंजो ॾियण लाइ अॻु ई कमु कयो वियो। पर दाइश समेत हड़नी अफ़गानिस्तान में रहंदड़ दहशतगर्दनि लाइ पाकिस्तान अचणु का वॾी ॻाल्हि न आहे, छो त पाकिस्तान अंदरि दहशतगर्दनि खे रोकण लाइ का बि हिकमत अमली नज़र नथी अचे। हर धमाके खां पोइ जेतोणीकि इहा ॻाल्हि कई वञे थी त आपघाती हमले कंदड़ जो तालुक़ु अफ़गानिस्तान सां हो ऐं हू अफ़गानिस्तान मां फिलाणे रस्ते खां थींदो वाक़े वारे हंधि आपघाती बम्बार पहुतो हो, पर अहिड़नि केतिरनि ई बम्बारनि खे रोकण लाइ हिन वक़्त ताईं का बि हिकमत अमली नज़र नथी अचे। सेवण वाक़े गुज़री वञण खां पोइ अफ़गानी बॉर्डर ते सख़्ती कई वई, पर उहा सख़्ती अॻु में पाण खे नज़र नथी अचे। तंहिं करे घुरिजे इन ॻाल्हि जी आहे त वाक़िअनि खां पोइ सुजाॻ थियण वारो वर्ताव बदिलाए अॻु जी सुजाॻी पाकिस्तान खे लाज़मी बणाइणी पवंदी ऐं गॾोगॾु ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट खे बि चङे नमूने पुरझणो पवंदो, छो त रिपोर्ट में जिथे बदउनवानी ऐं करप्शन जो ज़िक्र कयो वियो आहे उते आम माण्हू खे दहशतगर्दी कैंप जो हिसो बणाइण लाइ मज़हबी वाइज़नि जो बि वर्जाव कयो वियो आहे, जंहिं करे मदरसनि में पढ़ाए वेंदड़ निसाब
ऐं मदरसनि में पढ़ंदड़नि जी बि मुकमिल ॼाण रखी वञे। साॻे वक़्तु दहशतगर्दी खे हथी ॾींदड़ हड़नि ई नुक़्तनि ते वीचारियो वञे त जीअं दहशतगर्दनि जी कैंप में वञण खां अॻु ई हिन नासूर खे वधण खां रोकियो वञे।